यकीन जानो सिंध जा वारो ताजे थर जो कोयलो एतिरो त कीमती आहे जेकॾहिं उहो थर जे कोयले मां ही हुकुमरान बिजली पैदा कनि त पूरी ॾखिण एशिया खे सिंध बिजली फराहम करे सघे थी। पूरी ॾखिण एशिया उहा बिजली 100 साल जे लाइ न हूंदी पर उहा 1000 साल ताईं हली सघे थी। ऐं थर जो कोयलो एतिरो त बेपनाह कोयलो आहे जेकॾहिं 6 करोड़ माण्हुनि में उन जी क़ीमत तक़सीम कयूं भली हिक घर में 15-50 भाती हुजनि हर माण्हूअ खे हर फर्द खे 1.5 करोड़ रुपया अची सघे थी सिर्फ़ कोयलो। पर अफ़सोस चऊं पिया त अॼु कोयले सिंध जी मिल्कियत न आहे। सिंध जा हुकुमरान चुप कई वेठा आहिनि। उते नौकरियूं पटे वाला उन्हनि माण्हुनि खे पिया रखनि जेके सिंध जा वारा आहिनि। सिंध गैस मुल्क जी 70% गैस सिंध ॾे थी पर असां सिंधियुनि खे उते मस्जिद जेकॾहिं बेशुमार में रखंदा त गुजराना वाला ऐं पंजाब जो रखंदा पर सिंध जो रखण जे लाइ तयार आहे। तेल सिंध में एतिरो निकिरे थो पर तंहिंजे बावजूद सिंध जा माण्हू बुख बदहाली बेरोज़गारी जो शिकार आहिनि।